بسم اللہ الرحمن الرحیم. قال المصنف رحمہ اللہ ونفعنا بعلومہ. باب خیار الرؤیت ومن اشترى ما لم يره فالبيع جائز وله الخيار اذا رآه ان شاء اخذه وان شاء رده ومن باع ما لم يره فلا خيار له وإن نظر إلى وجه الصبرة أو إلى ظاهر الثوب مطويا أو إلى وجه الجارية أو إلى وجه الدابة وكفلها فلا خيار له وإن رأى صاحب الدار فلا خيار له وإن لم يشاهد بيوتها وبيع الأعمى وشراؤه جائز وله الخيار إذا اشترى ويسقط خياره بأن يجس المبيع إذا كان يعرف بالجس أو يشمه إذا كان يعرف بالشم أو يذوقه إذا كان يعرف بالذوق ولا يسقط خياره في الإقار حتى يوصف له ومن باع ملك غيره بغير أمره فالمالك بالخيار إن شاء أجاز البيع وإن شاء فسخ وله الإجازة. إذا كان يعرف بالحبس أو يشمه إذا كان يعرف بالشم يتفق مستقبل صحيح يذوقه بأن يحبس صحيح ٹھیک ہے. بسم اللہ الرحمن الرحیم. ہی باب آئے خیار الرویت. جو رویت میں مراد آئے العلم بالمقصود، یعنی جگہ شے وہ خرید کرے پیو ان جے بارے میں جان مجھے تو میں کیڑی شے خرید کیاں پیو. العلم بالمقصود مراد یعنی صورت یہ ہے کہ کہ من کیڑی شے خرید کئی جگہ ان لٹھی کانے مانا نہ لٹھیں ان جے مقصود کا واقف کونے ان جے بارے میں علم کونے وہ صورت شے خرید کئی ہے بلا خرید کرن کی ہے شریعت میں. مصنف فرمائے ومن اشترى ما لم يره فالبيع جائز. اگر کہ من اڑی شے خرید کئی جیکا ان کان ڈٹھی ہے تو پوچھائے بے جائز ہے. ہاں وله الخيار اذا رآه ان شاء اخذه وان شاء رده. ہاں ان کے یہ اختیار ہے جن وہ ان شے کے دسے تو پو جے کر چاہے تو نہ وٹھے جے چاہے تو نہ موٹائی سے. چھو حدیث شریف میں آئے کہ چویں چھو ان جو آپ حدیث شریف میں آئے نبی کریم فرمایا من اشترى شيئا ولم يره فله الخيار اذا رآه. جنہ کہ من اڑی شے خرید کے جے کہ کون نٹھوا پوان واپس کرن چاہے تو سرکار دو عالم صلی اللہ علیہ وسلم ان کے اختیار میں ہاں وہ شے واپس کرے صحیح. ومن باع ما لم يره فلا خيار له. متی صورت میں خرید کے ایڑی شے جگہ کان ڈٹھی تھی ہاں ان کے اختیار آئے واپس کرے سکے تو پر جگہ ایڑی شے وکنی جگہ ان کان ڈٹھی تو پو اختیار کونے. تو دسی قدوری میں فرق مسائل پڑھائیں فرق مسائل مطلب ہے بس صورتوں میں ہی جو لگن جی ہاں حکم شرعی میں تبدیلی ہوجے تو وجہ کرے جی تو وجہ یہ آئے تو بایا ہو ان شے وکنی ہے جب پانٹ ہوئے تو شے دسے ہاں جی ہاں ان میں تو کو حرج کو نہ نمبر بھی کیا تو حضور علیہ الصلوۃ والسلام جو چے تو ومن اشترى شيئا حضور با کون چے جی فرمائے جو کو من جے شے خرید کرے جی ہاں یہ شے حضور خریدار نہ چے جی جی بایا لا کان چے کان فرمائے جی کو تو اپنی دلیل لو جی اپنی دلیل یہ تو شے ہوئی تو چھوڑ دی جی جی. نمبر بھی گل نقلی دلیل یہ ہے تو حضور علیہ الصلوۃ والسلام فرمایا ومن اشترى شيئا جے منو شے خرید کی یہ کون چے ومن باع شيئا جی جی تیما معلوم تو حضور جو کوئی حکم خیال رویت جو وہ کے علاوہ خریدار لا بایا لا کان حضور جو کو ختم ودی کے چاہ گئے جی فلا خيار له. وان نظر الى وجه الصبرة ان کا پہلے ایک ضابطو عرف جے اندر جے کا شے جے شے میں جے ڈسن سان ان پوری شے جو مقصود یعنی ہکڑی شے تا ڈٹھی جی سمجھیو تو یہ پوری شے ہی جی جی سڄی شے سمجھیو تو مقصود بالمبی جے کرے حاصل تھی ونے تو سڄی شے جو ڈسن ضروری کونے کو جی پر عرف جے اندر ہلے پھر جے کو مانو کہیں شے کے ڈسے تو جی
कंहिं शइ खे ॾिसे थो उन सां सॼी शइ जो अंदाज़ो हणी थो छॾे त पोइ उन सॼी शइ जो ॾिसणु ज़रूरी कोन्हे उन ते मुसन्निफ़ रहमतुल्लाह अलैहि फरमायो وإن نظر إلى وجه الصبرة أو إلى ظاهر الثوب مطويا أو إلى وجه الجارية أو إلى وجه الدابة وقفلها فلا خيار له जेकॾहिं कंहिं माण्हू ढेर ॾिठो ढेर जो मुंहुं ॾिठे कणिक जो ढेर पियो कणिक पई हुनजो मुंहुं ॾिठे पर बशर्ते उहा कणिक मुतफ़ावत न हुजे माना उहा हिकु जहिड़ी हुजे पोइ ढेर ॾिठई हुन सां अंदाज़ो हुयो त एतिरो आहे पोइ हुन ॿिए कई त इहो सम्झो त हाणे वरी वठी वियो वरी वापसि करे त इहो इख़्तियार कोन्हे को हिन सां हिनखे हुन मक़सूद जो इल्मु थी वियो सिर्फ़ु ॾिसण सां या वरी जेकॾहिं कंहिं माण्हू कपिड़े जो ज़ाहिर ॾिठो वेठो पियो कपिड़े मां सम्झियो त हीउ कपिड़ो अहिड़ो आहे ऐं हुन ख़रीदारी कई पोइ हुनखे इख़्तियार कोन्हे या बानी जो मुंहुं ॾिठई छो त माण्हू ॾिसंदो त मुंहुं आहे न त मुंहुं ॾिसण सां पूरी शइ जो मक़सदु हासिल थी वेंदो आहे तब बि हाणे हिनखे को इख़्तियार कोन्हे को या दावत माना वहट सुवारी जो मुंहुं ॾिठई वक़फ़ले आहे हुनजी दुॾ ॾिठई छो त घणा माण्हू वापारी दुॾ खे हथणा आहिनि दुॾ खे जेका हूंदी न जेका इंसान जी जानवर जी फर्ज खां मथे शइ हूंदी हुनखे हथणा आहिनि उहा ताक़त जो मर्कज़ हूंदी आहे त उन शइ सां पूरे जानवर जो अंदाज़ो हणी वियो पोइ चई अगरि मूं पूरो जानवर कोन ॾिठो त हाणे हुनखे को बि इख़्तियार कोन्हे छो त हिकिड़ो ज़ाब्तो असां तव्हांखे ॿुधाए छॾियो मबी जो एतिरो हिसो ॾिसे जंहिंसां मक़सूद बिल मबी मालूम थी वञे त पोइ हाणे हुनखे ईअं सम्झो ॼण सॼे कोन ॾिठो वैन रासनतदार फला ख़्यार न हो जेकॾहिं कंहिं माण्हूअ घर वरितो घर वठण खां पोइ घर सॼे कोन ॾिठई हुनजो दार ॾिठई माना जेको सहन आहे उहो ॾिठई त सहन सां हुन कमरनि जो अंदाज़ो थी वियो हुनखे पोइ वरी अची वियो पोइ चवंदा मूं कमरा कोन ॾिठा त पोइ हुनखे को इख़्तियार कोन्हे हा तॾहिं जंहिं वक़्त में घणा कमरा घणनि मुल्कनि में हूंदा आहिनि जो कमरनि जो तफ़ावत हूंदो आहे जेकर उहे शयूं मुतफ़ावत आहिनि ऐं वाक़ई हुन कोन ॾिठियूं त पोइ हुनखे इख़्तियार कोन्हे इख़्तियार आहे ऐं जेकॾहिं ॾिठियूं अथसि मसइलनि त पोइ त इख़्तियार कोन्हे वइलम शायदि बुयूत आहे भली हुनजा घर अंदरि न ॾिसे पर ज़ाहिर मसइलो इहो आहे जेकर सहन ॾिठई ऐं उहे अहिड़े इलाइक़े में जंहिंसां सहन खे ॾिसी करे घरनि जो अंदाज़ो हणबो आहे ऐं उहा शइ ख़रीद कई त पोइ हुनखे वरी वापसि करण जो जाइज़ नाबीन जी जेका बे आहे नाबीन जी ख़रीदारी जाइज़ आहे हाणे जेकर हुन ख़रीदारी कई वलहुल ख़ियार इज़श्तरा छो त ॾिसे त हूंदो पर उनखे मूं अर्ज़ु कयो त रोयत मां मुराद मक़सूद बिल इल्म उन शइ जो हुनखे इल्मु थी ॾिसणु ज़रूरी कोन्हे हलो वयस्कुत ख़ियारहू ऐं हुनजो ख़्यार किरी पवंदो हिन तरीक़े सां जेकॾहिं हुन कंहिं शइ खे मबी खे टटोलियो माना जांची हथ ई नाबी न हथण सां जेकॾहिं होशियार आहे हथणी शइ खे सम्झी थो वञे छुअण सां शइ खे सम्झी थो वञे त हाणे हुनखे इख़्तियार कोन्हे छो त हुन शइ खे छुई सम्झी वियो त हीअ शइ फलाणी आहे ॿियनि लफ़्ज़नि में ॾिठईसि टटोले हुन वरिती तंहिंजो मतिलबु आहे हुन जांचे वरिती आहे ही हुकुम तॾहिं जांचे न वरिती हुजे जेकॾहिं उहो अहिड़ो आहे जेको जस जो यानी टटोलण जो ऐं छुअण सां शइ खे मालूम करण जो माहिर आहे या का अहिड़ी शइ वरिती जीअं अतुर वरितई सुंघी त सुंघण सां अतुर जो इल्मु हुनखे थी वियो पोइ नाबीना माण्हू अचे त न मूंखे वापसि ॾियो मां ॾिसां कोन तूं ॾिसी त कोन तूं सुंघी त हुई जेकॾहिं उहो अहिड़ो नाबीना आहे जेको सुंघण जो माहिर आहे ऐं सुंघी शइ वरितई त पोइ हुनखे वापसि करण जो इख़्तियार कोन्हे अहिड़ो नाबीना आहे जेको टटोलण जो मतिलबु आहे जांचण जो माहिर आहे ऐं पोइ उहा शइ वठी वियो वरी वापसि करणु चाहे त हुनखे इख़्तियार कोन्हे को या अहिड़ी शइ चखे ऐं उहो चखण जो माहिर आहे त पोइ हाणे वरी उहा शइ वापसि करण जो हुनखे इख़्तियार कोन्हे को छो त ॼण की हुन ॾिठी वरिती आहे कमा फिल बसरे जीअं माण्हू ॾिसण में वठंदो आहे वला यस्कुत ख़ियारू फिल इक़रार हत्ता यूसफ़ लहू मुसलिफ़ फरमाए त जेको नाबीन आहे हुनजो इख़्तियार ज़मीन में न करंदो ज़मीन में आयो पर नाबीन माण्हू में हिकिड़ी ख़बर हा जेकॾहिं ज़मीन जी हुनजी पूरी वस्फ़ बयानु कई वई हिकिड़े माण्हू ज़मीन वरिती नाबीना हुआ आयो ॾिसी हलियो पोइ आयो ख़बर पए ज़मीन त सुठी कान्हे चवंदा कान जी मां नाबीना शरीयत में वापसि करण जो हक़ रखे थो पर जेकॾहिं मिसाल तौर उन जंहिंखे ॿुधायो वियो दादा हीअ ज़मीन अहिड़ी आहे हीअ ख़ूबियूं अथसि ऐं राज़ी थी वियो त पोइ ॼण के हिन ज़मीन ॾिसी छॾी आहे हाणे हिनखे को बि इख़्तियार